भाई झूलण जा प्यार आयो ना, सिंधी आयो ना। हाँ हाँ हो ही है तो झूलण जी जय तो मनायो। या लाल को झूलो। क्या बात है। के दो दिल्ली असा बॉम्बे में ॿुधण आहियूं, दिल्ली दिल वारनि जी वाह आहे। वाह तो वो घटि में घटि हितां संदेश खणी त वञूं भई दिल सां झूलण जी जय त ॾिसूं था, मौजूं लॻियूं पियूं आहिनि, हाँ हाँ आनंद वठूं था। हिकिड़ी सुहिणी प्यारी असांजे हिन प्यारे विनोद भैया जे लाइ जेके हर रोज़ तव्हांजे हिन दरबार में मंदर में सुहिणी सेवा ॾेई रहिया आहिनि, उनजे लाइ ज़ोरदार ताड़ी भाई। जुग जुग जीअनि सेवाधारी, झूलण जे दर ते सेवा करण सां मां अचण खां भेण खे ॿुधायो त ही सभु जेके सेवा, जेको ॿाहिरि चोपड़ियुनि जी सेवा ते बीठो आहे, कोई बहिराणे साहिब जी सेवा ते बीठो आहे, त कोई हिते पंहिंजो मंच संभालण जे लाइ बीठो आहे, कोई महिमाननि जे लाइ बीठो आहे। हर सेवादारीअ जे लाइ भाई हिकिड़ी मिठड़ी ज़ोरदार ताड़ी। असांजी माता रुक्मणी देवी साहब चवंदा हुआ पुत जल्दी मिली वेंदो अथव, पर सेवा कंहिंखे साईं मिलंदी आहे। कोई अहिड़ा बि हूंदा शहर में लख कमाईंदा, करोड़ कमाईंदा, पर हीअ सची सेवा झूलण जे दर जी। कोई पार्किंग ते बीठो आहे, कार हीअं न हीअं करियो, कोई गुल थो झटकाए, त सचमुच हिननि सेवादारनि लख लख खीरूं लाड़ियूं, कोई अगले जन्म जा पुण्य आहिनि जो मुंहिंजे झूलण जे दर जी सेवा थी मिले। वाह, वरना हर कंहिंखे मौक़ो न मिलंदो आहे, 5 मिंट ईंदो भॼी हलण जी कंदो, पर जेको 40 ई ॾींहं उन सेवा खे वसाए ऐं उन ते मौज करे। गॾोगॾु तव्हां सभिनीनि संगत खे मां प्रणाम कंदुमि। माता रुक्मणी देवी दरबार मां ई दास दीपक अॼु तव्हांजे दर्शन लाइ असीं हिते आया आहियूं। मूंसां गॾु असांजे सिंधियत जी शान, असांजा कोहिनूर रत्न साईं। सच करे चऊं, जेकॾहिं सिंधियत खे जेकॾहिं कोई क़ाइमु धाइमु रखण वारा वेठा आहिनि न, त उहे अथव ही प्यारा जेके सचमुच साईं भगत मोहन कारो भगत साहिब, जेके सिंधियत जे भॼननि, सिंधियत जे गाननि खे हिन नई कलीअ ताईं, मुंहिंजे नवनि ॿारनि ताईं, नई जनरेशन ताईं पहुचाए रहिया आहिनि। ज़ोरदार ताड़ी भाई असांजे सुहिणे भगत मोहन भाई साहब जे हिंद में मशहूर 26 मुल्क घुमी करे आया अथव ऐं अॼु पहिरियों दफ़ो शालीमार बाग जे हिन सुहिणे मुंहिंजे झूलण जे दर ते सेवा जो मौक़ो थो मिले पियो। हिन दास खे मिलियो आहे, पर अॼु हिनखे ॿियो हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी घुरंदुमि मां। मूंखे बि घर वञिणो आहे राति जो, भले जिते रहिया थो दरबार में। मुझी अरदास करी दीदी मेरी धर्मपत्नी है, लेकिन कहीं न कहीं हमारे माता रुक्मणी देवी मंदिर की गादी नसीब है। हम लोग आपस में 4 भाई बहन हैं। संतों ने रहमत ऐसी करी कि हम चारों भाई बहनों को गादी पर नहीं बिठा के संतों के मुख से निकला कि